जामशोरे जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लम्स कॉलोनी में ज़िले सतह ते स्टीम मुक़ाबिलो मुनक़िद कयो वियो। ज़िले एजुकेशन ऑफिस जामशोरो ऐं स्टीम पॉलिसी यूनिट जे सहकार सां स्टीम मुक़ाबिले में शागिर्दनि पंहिंजे तख़लीक़ी सलाहियतुनि, नवनि ख़्यालनि ऐं मसइलनि जे हल ते ॿधल मंसूबनि जो निमाउ कयो। हिन मुक़ाबिले में ज़िले जे 15 स्कूलनि मां 135 शागिर्दनि ऐं 45 उस्तादनि समेत तइलीमी आफ़ीसरनि, जजनि, उस्तादनि ऐं महिमाननि वॾे अंग में शिरकत करे ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई कई। तक़रीब में डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद रीजन, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जामशोरो ऐं ॿियनि तइलीमी शोबनि सां लाॻापियल अमलदारनि शिरकत कई ऐं चयो त स्टीम मुक़ाबिलो हिकु अहम तइलीमी क़दम आहे जंहिंजो मक़सदु शागिर्दनि में साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, आर्ट्स ऐं मैथमेटिक्स ज़रिए हक़ीक़ी मसइलनि जो हल ॻोल्हण जी सलाहियत पैदा करणु आहे। हिन मुक़ाबिले में शागिर्दनि 4 अहम चैलेंजिस ते कमु कयो, जंहिंमें री इमेजिन योर क्लासरूम, री इमेजिन योर राइड एंड डिज़ाइन अ प्लेस। केतिरनि ई स्कूलनि तरफ़ां पेश कयल मुनफ़रिद मनसूबनि ख़ासि तवजो हासिल कई, जिन में जदीद क्लासरूम डिज़ाइन, माहौल दोस्त पाड़ा, महफ़ूज़ ऐं तख़लीक़ी आमदोरफ़्त जा मॉडल्स शामिल हुआ। इन मौक़े ते ज़िले एजुकेशन ऑफिसर जामशोरो करीम बख़्शूमरो चयो त स्टीम मुक़ाबिलो रुॻो हिकु मुक़ाबिलो न आहे, पर उहो असांजे शागिर्दनि खे तख़लीक़ी सोच, मसइला हल करण ऐं मुस्तक़बिल लाइ तयारु करण जो हिकु मज़बूत कोशिश आहे। तक़रीब जे आख़िर में बहितरीन मनसूबनि खे इनामनि ऐं सर्टिफिकेटनि सां नवाज़ियो वियो, जॾहिं त चूंडियल टीमूं ईंदड़ मरहले लाइ क्वालीफाई कयूं।